शदादकोट में डीलरन पारां भाण जो ब्लैक ते विकिरो जारी। असिस्टेंट कमिश्नर शदादकोट अब्दुल कादिर मशहूर ऐं डिप्टी डायरेक्टर आशिक हुसैन चांडियो खे साण खणी भाणे दुकान ते छापा हया विया, जिते भाण डीलरन नसीर सोलंकी जे दुकान ते हारिन ऐं आबादगारन खे सरकारी रेट ते भाण मुहैया कयो वियो। उन मौके ते काफ़ी भाण डीलरन दुकान बंद करे फिरार थी विया। असिस्टेंट कमिश्नर ऐं डिप्टी डायरेक्टर आशिक हुसैन चांडियो ॿुधायो त भाण डीलरन खे वार्निंग ॾिनी वई आहे। हुन चयो त 2 ॾींहनि जे अंदरि दुकाननि ते भाण जी सरकारी रेट लिस्ट जारी न करण ऐं आबादगारनि ऐं हारिन खे सरकारी रेट ते भाण न ॾियण जी सूरत में ऐं खिलाफ़ वर्जी कंदड़ दुकानदारनि जा लाइसेंस रद्द करे दुकान सील कया विया। बनी पहिरियां बि कार्रवाई कईसीं, हुन में 3 दुकान सील कयासीं। हूअं अहिड़ा हुया जिते बी असां जेको यूरिया आहे उहो सेल करायो। हाणे बि त साम्हूं ॾिसो था जेको ट्रैक्टर आहे, गाॾी उहा भरियल आहे, उन्हनि सां बि